ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 19/11/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे सदैव यादि जी फांसी ते चढ़ो रहणो आहे। यादि सां ई आत्मा सचो सोनो ठहींदी। बाबा जी यादि सां ई आत्मा सचो सोनो ठहींदी। प्रश्न आहे, कहिड़ो बल क्रिमिनल अखियुनि खे फौरन ई बदिले ॾींदो आहे? उत्तर आहे, ज्ञान जा 3 नेत्र जो बल जॾहिं आत्मा में ईंदो आहे त क्रिमिनलपन समाप्त थी वेंदो आहे। ज्ञान जे 3 नेत्र जो बल जॾहिं आत्मा में ईंदो आहे त क्रिमिनलपन समाप्त थी वेंदो आहे। बाबा जी श्रीमत आहे, ॿार तव्हां सभु आपस में भाउ आहियो, भाउ भेण आहियो। तव्हांजी अखियूं कॾहिं क्रिमिनल न थी सघंदियूं आहिनि। तव्हां सदैव यादि जी मस्ती में रहो। वाह तक़दीर वाह, असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, अहिड़ो वीचार करो त मस्ती चढ़े। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि प्रति रूहानी बाप सम्झाइनि था। ॿार ॼाणंदा आहिनि कि रूहानी बाप जो बि आत्मायूं आहिनि उहा परफेक्ट आहिनि, उन्हनि में कोई बि जंक न लॻल आहे। ॿार ॼाणंदा आहिनि रूहानी बाप त परफेक्ट आहे, उन्हनि में कोई जंक न आहे। शिव बाबा चईंदा मुंहिंजे में जंक आहे? बिल्कुलु न। इहे दादा में पूरी जंक हुई। हिननि में बाप प्रवेश कयो आहे त मदद बि मिलंदी आहे। मूल ॻाल्हि आहे, 5 विकारनि जे कारण आत्मा ते कट चढ़ण सां इम्प्योर थी आहिनि। जो जेतिरो बाप खे यादि कंदा कट उतरदी वेंदी। भक्ति मार्ग जी कथायूं त जन जन्मांतर ॿुधंदा आया आहियो। इहे त ॻाल्हि ई निराली आहे। तव्हांखे हाणे ज्ञान सागर सां ज्ञान मिले थो। तव्हांजी बुद्धि में एम ऑब्जेक्ट आहे। ॿियो कोई बि सत्संग आदि में एम ऑब्जेक्ट न आहे। ईश्वर सर्वव्यापी चई मुंहिंजी ग्लानी कंदा रहंदा आहिनि। ड्रामा प्लान अनुसार मनुष्य इहे बि न सम्झंदा आहिनि कि इहे ड्रामा आहे। इन में क्रिएटर डायरेक्टर बि ड्रामा जे वश आहे। भल सर्वशक्तिवान ॻाल्हि आहे, परंतु तव्हां ॼाणंदा आहियो उहो बि ड्रामा जे पटे ते हलनि था। बाबा जो ख़ुदि अची करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, चईंदा आहिनि मुंहिंजी आत्मा में अविनाशी पार्ट नूंदल आहे। हुन अनुसार मां तव्हांखे पढ़ाईंदो आहियां। जो कुझु सम्झाईंदो आहे ड्रामा में नूंद आहे। हाणे तव्हांखे हिन पुरुषोत्तम संगम युग ते पुरुषोत्तम ठहिणो आहे। भॻवानु वाचा आहे न। बाबा चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे पुरुषारथ करे अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। अहिड़ो ॿियो कोई मनुष्य चई न सघे कि तव्हांखे विश्व जो मालिक ठहिणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां आया आहियूं विश्व जा मालिक नर सां नारायण ठहिणु। भक्ति मार्ग में त जन जन्मांतर कथायूं ॿुधंदा आया आहियो। सम्झ कुझु बि न आहे। हाणे सम्झंदा आहियो बराबरि हिन लक्ष्मी नारायण जो राज्य स्वर्ग में हुयो, हाणे न आहे। त्रिमूर्ति जे लाइ बि ॿारनि खे सम्झायो आहे। ब्रह्मा द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। सतयुग में हिकु धर्म हुयो, ॿियो कोई धर्म ई न हुयो। हाणे उहो धर्म न आहे, पोइ वरी खां स्थापना थिए थी। बाबा चईंदा आहिनि मां कल्प कल्प जे संगम ते अची करे तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां। पाठशाला आहे न, हिते ॿारनि खे कैरेक्टर्स बि सुधारणा आहिनि, है न। ये पाठशाला आहे, हिते ॿारनि खे कैरेक्टर्स बि सुधारणा आहिनि। 5 विकारनि खे कढणो आहे। तव्हां ई देवताउनि जे अॻियां वञी करे ॻाईंदा आहियो सर्वगुण संपन्न, 16 कला संपन्न, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। असां नीच पापीअ ॻाईंदा आहिनि। भक्ति भारतवासी ही देवता हुया। सतयुग में ये लक्ष्मी नारायण पूज्य हुया, पोइ कलयुग में पुजारी ठहिया, हाणे वरी पूज्य ठहनि था। पूज्य सतो प्रधान आत्मायूं हुयूं, उन्हनि जे शरीर बि सतो प्रधान हुया। जीअं आत्मा ओड़ो जेवर। सोने में खाद मिलाइबी आहे त उन्हनि जो भाव केतिरो कम थी वेंदो आहे।
तव्हांजी बि भाव ॾाढो ऊचो हुयो, हाणे केतिरो कम भाव थी वियो आहे। तव्हां पूज्य हुयो, हाणे पुजारी ठहिया आहियो। हाणे जेतिरो योग में रहंदव ओतिरो कट उतरंदी ऐं बाप सां लव बि थींदो, ख़ुशी बि थींदी। बाबा साफ़ चईंदा आहिनि, ॿार चार्ट रखो कि सॼे ॾींहं में असां केतिरो समय यादि में रहंदा आहियूं। यादि जी यात्रा ये अक्षर राइट आहे। यादि कंदे कंदे कट निकिरंदे अंत मथे सुगति थी वेंदी। बाबा खे यादि कंदे कंदे कट उतरंदी, पोइ अंत मथे सुगति थी वेंदी। हू त पंडा माण्हू यात्रा ते वेंदा आहिनि, है न। बाबा खे यादि कंदे कंदे कट उतरंदी, पोइ अंत मथे सुगति थी वेंदी। उहो पंडा माण्हू त यात्रा ते वेंदा आहिनि। हिते त आत्मा ख़ुदि ई यात्रा कंदी आहे पंहिंजे परम धाम वञणु। जी ड्रामा जो चक्कर हाणे पूरो थी वियो। हाणे असांखे परम धाम वञिणो आहे, है न। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो, इहे ॾाढी गंदी दुनिया आहे। परमात्मा खे त कोई बि न ॼाणंदा आहिनि, न ॼाणंदा। इन करे चइबो आहे विनाश काले विपरीत बुद्धि, है न। बाबा खे कोई न ॼाणंदा आहिनि, इन करे चइबो आहे विनाश काले विपरीत बुद्धि। उन्हनि जे लाइ त इहे नर्क ई स्वर्ग समान आहे, है न। उन्हनि खे माण्हू खे थोरो बि पैसो थो अची वञे, गाॾियूं थी अची वञनि, सुठा घर था ठाहे छॾनि, त उन्हनि जे लाइ त उहो ई स्वर्ग आहे। उन्हनि जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं वेही न सघनि। तव्हां ॿारनि खे वीचार सागर मंथन करण जे लाइ ॾाढो एकांत खपे। हिते त एकांत ॾाढी सुठी आहे, इन करे मधुबन जी महिमा आहे न। ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। असां जीव आत्माउनि खे बाबा पढ़ाइनि था, परमात्मा पढ़ाईंदा आहिनि। कल्प पहिरियों बि ईअं बाबा असांखे पढ़ायो हुई। श्री कृष्ण जी ॻाल्हि न आहे, उहो त नंढो ॿारु आहे। उहा आत्मा इहा परमात्मा पहिरें नंबर जी आत्मा श्री कृष्ण सो लास्ट नंबर में अची वई आहे, है न। पहिरें नंबर जी आत्मा श्री कृष्ण सो लास्ट नंबर में अची वई आहे। बाबा चवनि था त नाम बि अलॻि थी वियो आहे न, शरीर बि अलॻि थी वियो आहे। ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म में नाम त ॿियो ई हूंदो न। चईंदा आहिनि इहे दादा लेखराज आहे, इहे ई ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे। बाबा चईंदा आहिनि मां इन्हनि में प्रवेश करे तव्हांखे राजयोग सेखारींदो आहे। बाप कंहिंमें त ईंदा न, शास्त्रनि में इहे ॻाल्हियूं ई न आहिनि। बाबा तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, तव्हां ई पढ़ंदा आहियो। पोइ सत्युग में इहे ज्ञान हूंदो न, हुते त सभु प्रालब्ध भोगदासीं। बाबा संगम ते अची करे इहे नॉलेज ॿुधाईंदा आहिनि, पोइ तव्हां पद पाए वठंदा आहियो। इहे टाइम ई आहे बेहद जे बाप सां वरसो पाइण जो। इन करे ॿारनि खे गफ़लत न करणी आहे। माया गफ़लत ॾाढी कराईंदी आहे, पोइ सम्झाइबो आहे उन्हनि जी तक़दीर, सम्झिबो आहे इन्हनि जी तक़दीर में न आहे। बाप त तदबीर कराईंदा आहिनि, तक़दीर में केतिरो फ़र्क़ु थी वेंदो आहे। कोई पास कोई नापास थी वेंदा आहिनि। डबल सितार ठहिण लाइ पुरुषार्थ करिणो पए। बाबा चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में भल रहो, लौकिक बाप जो कर्जो बि ॿारनि खे उतारणो आहे न। लॉफुल हलणो आहे। हिते त सभु बेक़ाइदा आहिनि। तव्हां ॼाणंदा असां ही एतिरा ऊंच पवित्र हुयासीं, पोइ किरदा आया आहियूं, है न। असां ही एतिरा ऊंच हुयासीं, पोइ किरदा आया आहियूं। हाणे पोइ पवित्र ठहिणो आहे। बाबा प्रजापिता ब्रह्मा जा ॿार सभु बीके आहिनि त क्रिमिनल दृष्टि थी न सघे। श्री तव्हां भाउ भेण ठहिरियो न, है न। तव्हां भाउ भेण ठहिरियो। इहे बाबा युक्ति ॿुधाईंदा आहिनि। तव्हां सभु बाबा बाबा चईंदा रहंदा आहियो त भाउ भेण थी वियो। भॻवान त सभु बाबा चईंदा आहिनि, भॻवान खे सभु बाबा चईंदा आहिनि।
आत्मा ई चवंदियूं आहिनि असां शिव बाबा जा ॿार आहियूं, पोइ शरीर में आहियूं त भाउ भेण थी वियासीं, पोइ असांजी क्रिमिनलाइज़ छो थी। तव्हां इहा वॾी वॾी सभा में इहे सम्झाए सघंदा आहियो, तव्हां सभु भाउ भाउ आहियो, पोइ प्रजापिता ब्रह्मा द्वारा रचना रची त भाउ भेण थी वियो न, पोइ कोई ॿियो कोई संबंध ई न आहे न, पोइ क्रिमिनलाइज़ छो। असां सभु हिकु बाप जा ॿार आहियूं, हिकु बाप जे ॿार पोइ विकार में कीअं वञी सघंदा आहिनि। भाउ भाउ बि आहिनि त भाउ भेण बि आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे अखियूं ॾाढो दुख ॾियण वारियूं आहिनि। अखियूं ई सुठी चीज़ ॾिसंदियूं आहिनि त दिलि थींदी आहे। अखियूं ई सुठी चीज़ ॾिसंदियूं त दिलि थींदी। दिलि थींदी आहे। अॻियां अखियूं ॾिसंदियूं न त तृष्णा बि न उथंदी। अगरि अखियूं ॾिसंदियूं न त तृष्णा बि न उथंदी। हुन क्रिमिनल अखियुनि खे बदिलणो पए। भाउ भेण विकार में त वञी न सघंदा आहिनि न, उहा दृष्टि निकिरी वञणी खपे। ज्ञान जे 3 नेत्र जो बल खपे। हिन में अधु कलाक हिन अखियुनि सां कमु वरितो। हाणे बाबा चवंदा आहिनि हीअ सॼी कट निकिरे कीअं। असां आत्मा जो पवित्र हुयासीं, हुन में कट चढ़ी वई आहे। जेतिरो बाप खे यादि कंदो ओतिरो बाप सां लव जुड़ंदो। पढ़ाई सां न, यादि सां लव जुड़ंदो। यादि सां आत्मा पवित्र थींदी वेंदी त बाबा सां लव बि कशिश बि जास्ती थींदी। भारत जो ई प्राचीन युग आहे जंहिंसां आत्मा पवित्र ठही पंहिंजे धाम में हली वेंदी आहे। मथे सभु भाइनि खे पंहिंजे बाप जो परिचय ॾियणो आहे। सर्वव्यापी जे ज्ञान सां त बिल्कुलु ई किरी पिया आहिनि, है न। आत्माऊं सर्वव्यापी जे ज्ञान सां त बिल्कुलु ई किरी पियूं आहिनि। हाणे बाबा चवंदा आहिनि ड्रामा अनुसार तव्हांजो पाठ आहे। ड्रामा अनुसार तव्हांजो पाठ आहे। राजधानी अवश्य स्थापना थियणी आहे। हाणे बाबा चवंदा आहिनि ड्रामा अनुसार तव्हांजो पाठ आहे। हिते राजधानी अवश्य स्थापना थियणी आहे। जेतिरो कल्प पहिरियों पुरुषार्थ कयो हूंदो ओतिरो ई उहो कंदा ज़रूरु। तव्हां साक्षी ते ॾिसंदा रहंदव। ये प्रदर्शनी आदि त ॾाढा ॾिसंदा रहंदा आहिनि। तव्हांजी ईश्वरीय मिशन आहे। इहे इनकॉर्पोरियल गॉड फादरली मिशन आहे। उहा थींदी आहे क्रिश्चन मिशन, बौद्धी मिशन। उहा थींदी आहे क्रिश्चन मिशन, बौद्धी मिशन। ये इनकॉर्पोरियल ईश्वरीय मिशन आहे। निराकार त ज़रूरु कोई शरीर में ईंदा न। तव्हां बि निराकार आत्माऊं सां गॾु मथे रहण वारियूं आहियो। ये ड्रामो कीअं आहे, ये कंहिंजी बि बुद्धि में न आहे। रावण राज्य में सभु विपरीत बुद्धि ठही आहिनि। हाणे बाप सां प्रीत लॻाइणी आहे। तव्हांजो अंजाम आहे, वाइदो आहे, मुंहिंजो त हिकु ॿियो न कोई। हिन में नष्ट मोह बि ठहिणो आहे। ॾाढी महिनत आहे न। जॾहिं इहा फांसी ते हाणे हिन फांसी ते चढ़णो आहे। बाबा जी यादि जी बुद्धि सदा मथे लटकी रहे, है न। मन में बाबा जी यादि, ये बाप खे यादि करणु माना फांसी ते चढ़णु। शरीर खे भुलिजी आत्मा खे ॼाणे बाप खे यादि करो। शरीर खे भुलिजी आत्मा खे ॼाणे बाप खे यादि करो। बाप जी यादि ॾाढी ज़रूरी आहे, न त कट कीअं उतरंदी। ॿारनि जे अंदरि ख़ुशी रहणी खपे कि शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। कोई ॿुधे त चईंदा इहे छा चईंदा आहिनि, छोजी उहे त श्री कृष्ण खे भॻवानु सम्झंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी थियणी आहे। असां हाणे श्री कृष्ण जी राजधानी में वेंदा आहियूं। असां बि प्रिंस प्रिंसेस ठही सघंदा आहियूं। उहो फर्स्ट प्रिंस आहे न। नए मकान में रहंदा आहिनि
बाद में जो ॿार जनम वठंदो उहो त देरी सां ईंदो, जनम स्वर्ग में ई थींदो। तव्हां बि स्वर्ग जा प्रिंस ठही सघंदा आहियो, है न। तव्हां बि स्वर्ग जा प्रिंस ठही सघंदा आहियो। सभु त पहिरें नंबर में न ईंदा, नंबरवार माला ठहींदी। बाबा चवंदा आहिनि ॿार ख़ूब पुरुषारथ करो, हिते तव्हां आया आहियो नरसा नारायण ठहिणु। कथा बि सत्यनारायण जी आहे, सत्य लक्ष्मी जी कथा कॾहिं न ॿुधी हूंदी। प्यार बि सभिनि खे श्री कृष्ण सां आहे। श्री कृष्ण खे ई झूलो झुलाईंदा आहिनि, राधे खे छो न झुलाईंदा आहिनि। ड्रामा प्लान अनुसार उनजो नाम हलियलु आहे। श्री बाबा चवंदा आहिनि न, श्री कृष्ण एक्यूरेट पावन एक्यूरेट पतित ठहींदा आहिनि, ऐं एक्यूरेट 5000 साल एक्यूरेट 84 जन्म श्री कृष्ण जी आत्मा ई वठंदी आहे। त सोचो, है न, कहिड़े समय खां ब्रह्मा बाबा जी आत्मा पाठ थी वॼाए, इन करे श्री कृष्ण खे झूलो झुलाईंदा आहिनि। श्री एक्यूरेट पावन कंप्लीट पतित ऐं पावन उहे ई ठहींदा आहिनि न। त राधे खे छो न झुलाईंदा आहिनि। ड्रामा अनुसार उन्हनि जो नाम हलियलु आहे। तव्हांजी हमजीन्स त राधा बि आहे, पोइ बि प्यार श्री कृष्ण सां कंदा आहिनि। श्री बाबा जे साम्हूं ज़्यादातर पहिरियों माताऊं भेण हूंदी हुई न, त इन करे बाबा चवंदा तव्हांजी हमजीन्स त राधे आहे। पर हिते बि ॾिसो, कोई माण्हू कंहिंखे न कीर्तन ॿुधाए, कोई लेडी कीर्तन ॿुधाए न, या कोई ज्ञान व्यान ॿुधाए, त उन्हनि खे एतिरो, चाहे ॿुधण वारी माताऊं आहिनि, लेकिन भाइयुनि खे ॾिसी करे माताउनि खे ज़्यादा सुठो लॻंदो आहे, है न। ॾिसो, हीअ बि माताउनि जो पार्ट आहे। उन्हनि जो ड्रामा में पार्ट बि अहिड़ो आहे न, ॿार हमेशह प्यारा हूंदा आहिनि, मतिलबु बालक, है न, बालकी। ॿारनि खे ॾिसी केतिरो ख़ुशि थींदा आहिनि। ॿार ईंदा आहिनि त ख़ुशी थींदी आहे न, मतिलबु लौकिक में जॾहिं ॿार ईंदो आहे, छोरियुनि खे ॾिसी करे एतिरो न ख़ुशि थींदा आहिनि। छोरियूं ईंदियूं त गुटका खाईंदा, कई त पोइ मारे बि छॾंदा आहिनि, हिन दुनिया में बि बाबा चवनि था छोरनि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि, छोरियुनि खे त किथे मारे बि ॾींदा आहिनि। ड्रामा राज्य में कैरेक्टर्स जो केतिरो फ़र्क़ु आहे। ॻाईंदा बि आहिनि न, तव्हां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण असां मुझ निर्गुण आरे में कोई गुण न आहे। हाणे बाप चवंदा आहिनि वरी खां अहिड़ो गुणवान ठहो। हाणे सम्झंदा आहियो असां अनेक बार हिन विश्व जा मालिक ठहिया आहियूं। हाणे वरी असांखे ठहिणो आहे। ॿारनि खे ॾाढी ख़ुशी ॾियणी खपे। उहो शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे ई वेही चिंतन करो, भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि। वाह तक़दीर वाह। इहे वीचार सागर मंथन करे मस्तानो थी वञणो खपे। वाह तक़दीर वाह। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। असां बाबा खे यादि कंदा आहियूं, पवित्रता धारण करणी आहे। असां हीअं ठाहींदा आहियूं, दैवी गुण धारण करणा आहिनि। इहे बि मनमना भव आहे, मतिलबु ईअं सोचण बि मनमना भव आहे। छो जो हिन में बि बाबा जी यादि त रहंदी। बाबा असांखे इहे ठाहींदा आहिनि, इहे त प्रैक्टिकल अनुभव जी ॻाल्हि आहे न। बाप मिठे मिठे ॿारनि खे राय ॾींदा आहिनि कि चार्ट लिखो, है न, ऐं एकांत में वेही ईअं पाण सां गॾु ॻाल्हियूं करो। इहे बहस त छाती ते लॻल ई रहे। भॻवान जी श्रीमत ते असां इहे ठहूं था, इन्हनि खे ॾिसी करे उन्हनि खे प्यारु कंदा रहो। बाबा जी यादि सां असां इहे ठाहींदा आहियूं। बाबा तव्हांजी त कमाल आहे। बाबा असांखे अॻियां थोरी पतो हुयो कि तव्हां असांखे विश्व जा मालिक ठाहींदा, न, असांखे अॻियां थोरी पतो हुयो। नौदा भक्ति में दर्शन जे लाइ गलो कटणु, प्राण त्यागण लाइ तयारु थी वेंदा आहिनि, तॾहिं दर्शन थींदो आहे। ईअं जी भगत माला ठहींदी आहे। अहिड़नि जी भगत माला ठहींदी आहे जो साक्षात्कार जे लाइ, प्राण त्यागण जे लाइ बि तयारु थी वेंदा। बाबा चवनि था
एड़नि जी माला ठहींदी आहे। भक्तनि जो मान बि आहे। कलयुग जे भगत त जीअं बादशाह आहिनि। हाणे तव्हां ॿारनि जी बेहद जे बाप सां प्रीत आहे। हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई यादि न रहे। हिकदमि लाइन क्लियर। हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई यादि न रहे। हिकदमि लाइन क्लियर। हाणे असांजे 84 जन्म पूरा थी विया। हाणे असां बाप जे फरमान ते पूरो हलंदासीं। कामा शत्रु आहे, उन्हनि सां हार न खाइणी आहे। हार खाए करे पोइ पश्चाताप करे छा कंदव? हिकदमि हड गुड टुटी वेंदी आहे। ॾाढी कड़ी सज़ा मिली वेंदी आहे। कट उतरण जे बदिले ॿियो ई ज़ोर सां चढ़ी वेंदी आहे। है न, जेको बाबा जो ठही करे पोइ वापसि अगरि विकार में वेंदा आहिनि त कट उतरण खां बदिले ज़ोर सां ॿियो चढ़ी वेंदी आहे। योग लॻंदो ई न उन्हनि जो। यादि में रहणु योग लॻंदो ई न उन्हनि जो। यादि में रहणु इहे ॾाढी वॾी महिनत आहे। है न, त कोशिशि करो तव्हां बि बचो, ॿियनि खे बि बचायो। लेकिन अगरि कोई बचणु नथो चाहे त हुनजे पुठियां पंहिंजो टाइम वेस्ट न करो। शुभभावना शुभकामना करो ऐं हलंदा हलो। जेका बाबा जो ठही वेंदा वापसि खां सोचदा असां शादी करूं, इहे करूं। हर हिक जी नफ़्स ॾिसी बाबा राय ॾींदा आहिनि न। ॾाढा गप बि मारदा आहिनि। असां त बाप जी यादि में रहंदा आहियूं। बाबा ॼाणंदा आहिनि रही न सघंदा आहिनि। इन्हनि में माया जा ॾाढा तूफ़ान ईंदा आहिनि। सुपिना आदि अहिड़ा ईंदा हिकदमि तंग करे छॾींदा। ज्ञान त ॾाढो सहज आहे, नंढो ॿार बि सम्झाए वठे। बाक़ी यादि जी यात्रा में वॾो रोलो आहे। ख़ुशि न थियणो खपे कि असां त ॾाढी सर्विस कंदा आहियूं। है न, बाबा चई न, यादि ज्ञान सां न, यादि सां कट उतरंदी, बाबा सां लव थींदो। अगरि सोचदो असां त सर्विस कंदा आहियूं त हिन में ख़ुशि न थियणो खपे। गुप्त सर्विस पंहिंजी कंदा रहो यादि जी। इन्हनि खे त नशो रहंदो आहे कि मां शिव बाबा जो अकेलो ॿार आहियां। इन्हनि खे त नशो रहंदो आहे ब्रह्मा बाबा खे कि मां शिव बाबा जो अकेलो ॿार आहियां। बाबा विश्व जा रचयिता आहिनि त ज़रूरु असां बि स्वर्ग जा मालिक ठहींदासीं। प्रिंस ठहिण वारो आहियां न मां। हीअ आंतरिक ख़ुशी रहणी खपे न। त ब्रह्मा बाबा ईअं त सभी ॿार आहिनि बाबा जा, लेकिन पहिरियों पूरो श्रीमत ते हलण वारो त ब्रह्मा बाबा ई आहे। ब्रह्मा बाबा ई उन्हनि जा ॿार आहिनि। आंतरिक ख़ुशी रहणी खपे, परंतु जेतिरो तव्हां ॿार यादि में रही सघंदा आहियो ओतिरो आसान ब्रह्मा बाबा खे। छो जी ब्रह्मा बाबा खे त ॾाढा ख़्यालात रहंदा हुया। ये सेंटर, उहा सेंटर, हिन जी देखभाल इहे करणु। छो जी ब्रह्मा मां बि हुया न, आहिनि। ॿारनि खे कॾहिं ईर्ष्या बि न करणी खपे कि बाबा वॾे आदमियुनि जी ख़ातिरी छो कंदा आहिनि। बाप हर हिक ॿार जी नफ़्स ॾिसी उनजे कल्याण अर्थ हर हिक खे उन अनुसार हलाईंदा आहिनि। है न, हर हिक जी नफ़्स ॾिसी करे उन अनुसार बाबा उन्हनि खे हलाईंदा आहिनि। टीचर ॼाणंदा आहिनि कि हर हिकु स्टूडेंट खे कीअं हलाइणो आहे। ॿारनि खे हिन में संशय न लाइणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार: एकांत में वेही पाण सां गॾु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। आत्मा में जो जंग चढ़ियल आहे उनखे उतारण लाइ यादि जी यात्रा में रहणो आहे। ॿियो आहे कहिड़ी बि ॻाल्हि में संशय न उठाइणो आहे। ईर्ष्या न करणी आहे कंहिंसां बि। आंतरिक ख़ुशी में रहणो आहे। पंहिंजी गुप्त सर्विस करो। कहिड़ी? यादि जी।
आंतरिक खुशी में रहो, पंहिंजी गुप्त सर्विस करो, याद जी सर्विस कंदा रहो। वरदाना बेगर टू प्रिंस जो पाठ वॼाइण लाइ त्यागी व श्रेष्ठ भाग्यशाली आत्मा ठहो। जीअं भविष्य में विश्व महाराजन दाता हूंदा, ईअं हाणे जे दातापन जे संस्कार इमर्ज करो, है न। कॾहिं बि कोई सैल्वेशन वठी करे पोइ सैल्वेशन ॾियणु अहिड़ो संकल्प बि न अचे, हिनखे चइबो आहे बेगर टू प्रिंस। स्वयं वठण जी इच्छा वारा न, हिन अल्पकाल जी इच्छा सां हाणे बेगर ठहो। अहिड़ो बेगर ई संपन्न मूर्त आहे जो हाणे बेगर टू प्रिंस जो पाठ प्रैक्टिकल में वॼाईंदा आहिनि। उनखे चइबो आहे सदा त्यागी व श्रेष्ठ भाग्यशाली, जो हाणे बेगर टू प्रिंस जो पाठ प्रैक्टिकल में वॼाईंदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे बेगर टू प्रिंस, मतिलबु कंहिंखां वठी करे न सैल्वेशन ॾियणो न आहे, बसि ॾींदा वञो। उनखे चइबो आहे सदा त्यागी ऐं श्रेष्ठ भाग्यशाली। त्याग सां सदाकाल जो भाग्य स्वतः ई ठही वेंदो आहे। असांजे त्याग सां सदाकाल जो भाग्य सदा ई ठही वेंदो आहे। अच्छा स्लोगन आहे, सदा हर्षित रहण लाइ साक्षीपन जी सीट ते दृष्टा ठही करे हर खेल ॾिसंदा रहो। सदा हर्षित रहण लाइ साक्षीपन जी सीट ते दृष्टा ठही करे हर खेल ॾिसंदा रहो। अव्यक्त इशारो, अशरीरी स्थिति जो अनुभव करण लाइ सूक्ष्म संकल्प में भी काथे लगाव न हुजे। सूक्ष्म संकल्प में भी काथे लगाव न हुजे। संबंध जे रूप में, संपर्क जे रूप में अथवा पंहिंजी कोई विशेषता जे तरफ़ भी लगाव न हुजे। अगरि पंहिंजी कोई विशेषता में भी लगाव आहे त उहो बि लगाव बंधन युक्त करे छॾींदा, है न। ऐं उहो लगाव अशरीरी थियण न ॾींदा असांखे। त सभु कुझु बाबा जो मतिलबु मन बुद्धि मन में जो वीचार अचनि था उहो बि बाबा खे ॾियो, बुद्धि में जो बि मत अचे थी उहो बि बाबा खे, स्वभाव संस्कार भी बाबा के, सर्व विशेषताएं सभु कुझु बाबा के ॾियो। सिर्फ़ मां आत्मा हूँ, बाबा बाकी सब। आत्मा में भी जो भी संकल्प मत स्वभाव संस्कार आहे, विशेषता आहे, उहो भी बाबा जा। जो भी पुराणो हिसाब किताब आहे उहो भी बाबा जा। एतिरो सभु कुझु ॾींदा तॾहिं सर्व प्रकार जे बंधन सां मुक्त अशरीरी थी सघंदा। चईंदा न जो आहियां जहिड़ा आहियां उहो तव्हांजे ई आहे, लेकिन हिन जे लाइ अशरीरी थियणो पवंदो, सभु कुझु बाबा खे ॾियणो पवंदो, तॾहिं उहा ठही सघंदा। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।